कुंडरी कुंडरी पुलिस पेनू फ़कीर खे बि न बख़्शो। मोबाइल में विहारे अधु रस्ते में तशदुद करे पैसा फुरे वरिता। एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठ इस्माइल चांडियो मीरमोरी जे रवासी पेनू फ़कीर प्यारो भील साफ़े नालो दाईंदे चयो त आउं पेनू फ़कीर आहियां। सॼो ॾींहुं पिनी पेट जी उञ उॼाईंदो आहियां। कुंडरी में पिनी रहियो हुउसि त धन जी केबिन वटि मोबाइल सवार पुलिस एहलकारनि मूंखे मोबाइल में विहारे बीबी मिठी कब्रिस्तान वटि तशदुद करे मुंहिंजे खीसे मां पिन जा 560 रुपया फुरे वरिता। जंहिंखां पोइ आउं रुली रुली हिते पहुतो आहियां। हुन चयो त लॉकडाउन सबबु अॻई बचा बुख मरनि पिया, मथां वरी पुलिस एहलकारनि पिनियल मूड़ी फुरे वरिती। घर में कुझु बि कोन्हे, जेको बचनि खारायां। हुन SSP उमरकोट खां मुतालबो कयो त मूंखां फुरकंदड़ एहलकारनि खे हटायो वञे त जीअं को पेनू फ़कीर निधड़को थी न फुरिजे। आगा खान चांडियो, पंहिंजी सिंध न्यूज़, कुंडरी।